अॼुकल्ह जेको बि माण्हू मोबाइल फ़ोन इस्तेमालु करे थो उन जी मोबाइल फ़ोन में सोशल मीडिया ऐप्स जो हुजणु अणटर आहे। या जेके माण्हू कंप्यूटर जो इस्तेमालु कंदा आहिनि उन ते बि सोशल मीडिया ऐप्स ते स्क्रोलिंग करण खां सवाइ रही नथो सघिजे, छो त ऐप्स ते ख़बरूं ॾिसण जहिड़ो मवाद ऐं ज़रूरी ॼाण मिलंदी आहे। माण्हू मुख़्तलिफ़ सबबनि जे करे समाजी राब्तनि वारियूं वेबसाइट इस्तेमालु कंदा आहिनि, पर सभ खां वधीक वाहिपेदार फेसबुक ऐप जा आहिनि ऐं फेसबुक राब्तनि जो हिकु सवलो ऐं सुठो ज़रियो आहे। फेसबुक अहिड़ी ऐप आहे जंहिंखे औरतूं, मर्द ऐं ॿार बि इस्तेमालु कंदा आहिनि, पर टिकटॉक जे अचण खां पोइ शॉर्ट वीडियोज़ जो हिकु नओं सिलसिलो शुरू थी पियो, जंहिंखां पोइ सभिनी सोशल मीडिया एप्लीकेशन्स खे ॻणती वरायो, छो त माण्हू टिकटॉक ते तेज़ीअ सां मुंतक़िल थी रहिया हुआ। तंहिं बाद ॿियुनि ऐप्स समेत फेसबुक बि शॉर्ट वीडियोज़ लाइ रील्स शुरू कया। इहे रील्स जेतोणीकि टिकटॉक जी शॉर्ट वीडियोज़ जी कुझु हद ताईं खोट पूरी कनि था, पर हिकु वॾो मसइलो इहो आहे त फेसबुक लॉग इन कंदे ई स्क्रोलिंग दौरान शॉर्ट वीडियोज़ अव्हांजी फीड में पाण मुरादो नज़र अचनि थियूं। फेसबुक तरफ़ां इहे रील्स ॾेखारियूं वेंदियूं आहिनि जिन ते वधीक व्यूज़ हूंदा आहिनि। इन्हनि में अक्सर गैर इख़लाक़ी मवाद बि हूंदो आहे। फेसबुक हिकु तरह सां वाहिपेदारनि खे परेशान करे छॾियो आहे, छो त हर माण्हू अणवणंदड़ ऐं गैर इख़लाक़ी मवाद नथो ॾिसणु चाहे, पर फेसबुक पाण मुरादो हर कंहिंखे अहिड़ो मवाद मोकिले रहियो आहे। हिकु पासे फेसबुक अव्हांखे प्राइवेसी जा केतिरा ई ऑप्शन ॾिए थो, त ॿिए पासे बालगन वारो मवाद बिना रंड रोक जे रील्स में ॾेखारियो पियो वञे, जंहिं ते वाहिपेदारनि ख़दशनि जो इज़हार बि कयो आहे। फेसबुक पारां रील्स खे बंदि करण जो बि ऑप्शन नाहे ॾिनो वियो ऐं अव्हां गैर इख़लाक़ी रील्स खे बंदि नथा करे सघो। इन ॾिस में जॾहिं बि अव्हां फेसबुक इस्तेमालु करियो था त रील्स ज़रूरु साम्हूं अचनि था। अहिड़ी सूरत हाल में कुझु इम्कानी हल आहिनि जेके कुझु हद ताईं कमु अची सघनि था। हिकु तरीक़ो इहो आहे त अव्हां फेसबुक जी एप्लीकेशन खे फ़ोन मां डिलीट करे फेसबुक खे पंहिंजी फ़ोन जे इंटरनेट ब्राउज़र में इस्तेमालु करियो, ऐं जेकॾहिं अव्हां कंप्यूटर ते फेसबुक हलाए रहिया आहियो त अव्हां फेसबुक रील्स खे ब्लॉक या ग़ाइबु कंदड़ एक्सटेंशन इंस्टॉल करे सघो था ऐं रील्स जी सेटिंग में वञी रील्स ॾेखारण जी हद मुक़ररु करे सघो था। फेसबुक वाहिपेदारनि मां घणनि ई मीटा कंपनी ते आङुरियूं खयूं आहिनि त बालिगनि जे मवाद जी हर कंहिं ताईं सवलाईअ सां रसाई न हुजणु घुरिजे।